सब्सक्राइब कयो मुझे चैनल के बेल आइकन वाले ऑप्शन के क्लिक कयो जी हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु सॼी राति बरसाति खां पोइ जॾहिं सुबुह जो असां ज़मीनुनि जे चकर ते निकिता आहियूं त हे जेको आहे सो ज़मीन मां केतिरा ई नए क़िस्म जा जीत ज़मीन मां निकिता आहिनि। हे शायदि सौंपो आहे जंहिंखे असां सौंप कोठींदा आहियूं। हे वारीअ वारी ज़मीन में रहंदा आहिनि, लट वारी वारीअ वारी ऐं जेका ख़ासि करे जंहिंते तक़रीबन सेक हुजे, पाणी मौजूदु हुजे उन जॻह ते रहंदा आहिनि। ऐं हे वारी ऐं मिटी बि खाईंदा आहिनि ऐं जेके असां नवां ताज़ा ॿिज ज़मीन में लॻाईंदा आहियूं उहो जॾहिं अंगूरबो आहे, जॾहिं ज़मीन खां निकिरण खां पहिरियों उहो ज़मीन में जॾहिं अंगूरबो आहे त उनखे बि हे खाई वेंदा आहिनि। इन्हनि जो खाधो सिर्फ़ु इहो ई आहे। हे ज़मीन ते रेड़ी ॾेई हलंदा आहिनि। हे असां मथे हिनखे हथ सां रखियो आहे। हे ज़मीन ते रेड़ी ॾेई हलंदा आहिनि। हिननि जो खाधो सिर्फ़ु इहो ई आहे, हिकु वारी मिटी ऐं ॿियो जेको आहे जेको असां ॿिज ज़मीन में ज़रई ॿिज लॻाईंदा आहियूं उहो जॾहिं अंगूरबो आहे त उनखे खाई छॾींदा आहिनि। नंढे कुंछे खे ज़मीन खां निकिरण खां अॻिले ई उहो ज़मीन में अंदरि ई हिनखे खाई छॾींदा आहिनि। हिननि जो खाधो इहो ई आहे। ऐं हे शायदि बरसाति पवण जे करे हे आली ज़मीन थी आहे या पाणी पियो आहे, इन जे करे शायदि निकिता आहिनि ॿार। हे तमामु घणा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते। बसि रस्ते में नज़र आया त सोचियोसीं त कैमरा जे हथ सां दोस्तनि खे बि शेयर कयूं, ॾेखारे त ॾिसो हे तव्हां हे ॾिसो। हिननि सां शिकार बि कयो वेंदो आहे। मच्छीअ जे शिकार में कमु ईंदा आहिनि मोहाणा हिननि खे पकिड़े करे ज़मीन खे खोट करे हिननि खे पकिड़ींदा आहिनि ऐं उन खां बाद में पंहिंजे शिकार वारी जेको आहे सो सुई में लॻाईंदा आहिनि ऐं उनखे पाणी में उछलींदा आहिनि। ऐं वरी अॻिते कमु हूंदो आहे मच्छीअ जो। मच्छी हिन जे हवस या ख़ुशबू खे सिंघी करे तक़रीबन 50-60 फुट जे मुफ़ासिले खां हिन जे ख़ुशबूअ ते अची करे हिनखे खाइण जे लाइ ईंदी आहे। मच्छी खे तक़रीबन 50 फुट या 60 फुट खां परे करे हिन जी स्मेल ईंदी आहे ऐं उहा पंहिंजे शिकार ॾे ईंदी आहे। पोइ हूंदा आहिनि मच्छीअ जा नसीब, पोइ या त हिनखे खाई वञे या त शिकार थिए या त ॿिए खे शिकार बणाए। उहे नसीब जा कम हूंदा आहिनि मच्छीअ जा, या पकिड़िजे या वरी पाण ई खाई वञे। त दोस्तों, उम्मीद आहे त तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। त अल्लाह निगहबान सदाईं।